अस्सलाम वालेकुम। हैदर कादरी पॉडकास्ट में अवां सभिनी खे भलीकार। सब खां पहिरियां मां पंहिंजे सिंध वासियुनि खां इहो ज़रूरु पुछंदुसि त मुंहिंजो फस्ट टाइम ही पॉडकास्ट स्टार्ट करणु अवां खे कीअं लॻो। ही मूं हिकिड़ो नंढड़ो स्टूडियो डिज़ाइन कयो आहे जंहिंमें सिर्फ़ु पॉडकास्ट न बल्कि उहे बि वीडियोज़ मां रोज़मर्रा जी ज़िंदगी में हाणे ठाहींदुसि जेके तव्हां ॾिसंदा रहिया आहियो, ऐं उन्हनि जे बारे में बि तव्हां ॿुधाइजो त तव्हां सभ खां वधीक कहिड़नि वीडियोज़ खे पसंदि कंदा आहियो। हूअं त कॾहिं कॾहिं देरि सां तव्हांखे नज़र ईंदासीं, पर हाणे मां पंहिंजे हिन स्टूडियो में तव्हांखे रोज़मर्रा जी ज़िंदगी में नज़र ईंदुसि मुख़्तलिफ़ वीडियोज़ जी सूरत में। सो अॼु मुंहिंजो जेको ही पहिरियों पॉडकास्ट आहे, हिन में सिंध जी हिकु अहिड़ी शख़्सियत जेका अव्हां जी ॼातल सुञातल आहे, जंहिंखे हर मक़्ते फ़िक्र जो माण्हू सुञाणींदो आहे ऐं हुन सां प्यारु कंदो आहे। नंढा वॾा पका पोड़ा हर मज़हब जो माण्हू उनखे पसंदि कंदो आहे, जंहिंजो नालो आहे सोहराब सूमरो। सोहराब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ख़ैर, बिल्कुलु ठीकु ठाक। तुंहिंजे साम्हूं आहियूं। ओके आहियूं। जॾहिं बि सोहराब सूमरे जो नालो ईंदो आहे त असांखे अलीगुल मलाह बि यादि ईंदो आहे। बिल्कुलु लाज़िम मलज़ूम। ऐं जॾहिं अलीगुल मलाह जो नालो ईंदो आहे त असांखे सोहराब सूमरो बि यादि ईंदो आहे। जी जी बिल्कुलु। अलीगुल ऐं सोहराब जी 20-25 सालनि जी पुराणी जोड़ी आहे। 30 सालनि जी पुराणी जोड़ी आहे, पर 3-4 सालनि खां वठी नज़र थो अचे त उहा जोड़ी थोरी कमज़ोर नज़र पई अचे, ईअं सम्झो टुटंदे नज़र पई अचे। फिज़िकली त उहे नज़र अचनि था त ॿई गॾु आहिनि, पर मेंटली तौर ते ऐं दिली तौर ते उहे पाण गॾु न आहिनि, जंहिंजे करे कॾहिं सोहराब सूमरो गामू सां जोड़ी में थो नज़र अचे, ऐं वरी ॾिसूं था त अलीगुल मलाह असगर खोसो सां थो नज़र अचे। त इहो 30 सालनि जी जोड़ी में 3-4 सालनि में छा थियो आहे जो अलॻि अलॻि नज़र पिया अचो? अलॻि त न आहियूं। हाणे बि असां ॿेरा अमेरिका विया आहियूं, गॾु विया आहियूं, हुते प्रोग्राम कया आहिनि मुख़्तलिफ़ गैदरिंग्स जा। UK बि वियासीं, गॾु वियासीं। वरी हाणे अमेरिका वञूं पिया, साना कन्वेंशन में ह्यूस्टन में थी रहियो आहे जेको 29 अगस्त ते, हुन में बि गॾु आहियूं। बाक़ी टिपिकल टॉक प्रोग्राम असांजो हले थो धरती TV ते, हुन में बि गॾु आहियूं। सोशल मीडिया ते तव्हां जेसि ताईं चओ था त हुन में गामू सां वधीक मुंहिंजा क्लिप्स ईंदा आहिनि, या अलीगुल वरी असगर खोसे सां वधीक हूंदो आहे, शोज़ में गॾु वेंदो आहे। उहो त हाणे वरी ऑर्गेनाइज़र जी मर्ज़ी आहे, उन्हनि खे घुराए थो। ज़ाहिर असगर खोसे खे जेको घुराईंदो त उहो चवंदो भले खे बि वठी अचो। बाक़ी सोशल मीडिया ते तव्हां ॾिठो हूंदो कुझु अरसे खां अलीगुल असल में उर्दू मीडिया ते बिज़ी थी वियो घणो। 2-3 सीरियल हुन कया ॾाढा सुठा। इश्क मुर्शिद खां पोइ 2-3 ॿिया बि सीरियल कया, इन जे करे उहो ओॾे घणो बिज़ी थी वियो। तव्हां एतिरे क़दुरु जो ॾिसो त हुनजे पंहिंजे यूट्यूब चैनल ते हुनजा पंहिंजा वीडियोज़ कोन था अचनि। हालांकि हुनजो व्लॉग जो चैनल अलॻि आहे, जंहिंमें उहो अकेलो ई व्लॉग्स वग़ैरह ठाहींदो आहे, उहे बि उहो कोन पियो ठाहे। माना हिन में त हू बिज़ी थी वियो आहे। मां सवाल कोशिशि कंदो आहियां त पको करे कयां। मां इन बिहाव ते सवाल कयो हुयो त अलीगुल मलाह नजफ़ अली जे पॉडकास्ट में हिकिड़ो शिकवा कयो, शिकवो जेके चई, उहा शिकवो इहो कयो त गामू ऐं सोहराब तव्हां ॿिन्हिनि जो नालो खणी चयो त तक़रीबन मां अकेलो थी वियो हुयुसि, सोहराब मूंखे छॾे हलियो वियो हुयो, गामू सां गॾु कमु कंदो हुयो, गामू ऐं सोहराब गॾु कमु कंदा हुया। वरी मुंहिंजो जेको आहे सो जेको मूंखे प्रोग्राम्स मिलणु लॻा त उहो उन पॉडकास्ट में न इहो ज़िक्र कयो त मूंखां उहे खसराए करे ऐं हू पाण खणणु लॻा। मां वरी फ़ोन ते जॾहिं पुछोमांनि त यार तव्हां हीअं छो कयो आहे, माना मुंहिंजी रोज़ी ते बि तव्हां लत था ॾियो। इहो अलीगुल मलाह जो जेको हुन पॉडकास्ट में आहे, उतां खां इहो जेको मूंखे सोर्स मिलियो, उन खां पोइ वरी मां वरी पाण बि महसूसु करणु लॻुमि त मां छो त पाण हिकु सर्कल जा दोस्त आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। इहा तव्हां ॿिन्हिनि जी वॾी बुर्दबारी आहे जो तव्हां कॾहिं बि इहो ॿिए खे महसूसु नथा करायो, ऐं कराइण बि न घुरिजे। इहा वॾी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। मूंखे हींअर इहा बि ख़ुशी थी त सोहराब सूमरो अञा बि उन ॻाल्हि खे अलीगुल मलाह जी बकौल जेका हुन शिकवो कयो, इहो भला हुन छो इहो शिकवा कयो आहे, इन जो छा जवाबु आहे? उहो इन जे करे जो नजफ़ उनखे चयो हुयो त का अहिड़ी ॻाल्हि कर जेका वायरल थिए, सो इहा ॻाल्हि कयईं। पर ईअं न हुयो। असल में उहो शो हिकिड़ो ई शो हुयो जेको लाड़काणे में हुयो, शायदि अलाए किथे हुयो, हैदराबाद में हुयो। उतां ऑर्गेनाइज़र पहिरियां मूंखे अलीगुल खे ई बुक कयो। उनखां पोइ जॾहिं हुननि वरी अलॻि सां गामूअ खे बुक कयूं त गामूअ खां पुछऊं तोसां गॾु केरु हुजे। असां अलीगुल ऐं सोहराब खे बुक कयो आहे, तोसां गॾु केरु हुजे? त हुन चयो त मूंसां सोहराब बि सही मूंखे माना छेड़ींदो आहे, ऐं असांजी जोड़ी हिट आहे वधीक सोशल मीडिया ते, सो उहो हुजे। अच्छा, गामूअ खे हिन ॻाल्हि जी ख़बर न हुई त को अलीगुल खे बुक कयो अथऊं। हुन ऑर्गेनाइज़र हालांकि ॿुधायसि
असां अलीगढ़ सोराब कयो आहे, तोसां एंट्री में केरु हुजे मूंसां सोराब हुजे सुठो आहे। हुननि वरी इहो ऑर्गेनाइज़र इहो चयो पाण 3 ॼणा थी वेंदो त बजट असांजी आउट थी वेंदी, इन करे सोराब ऐं तव्हां अचो। चयो ठीकु आहे। पोइ इहा अलीगुल खे ख़बर न हुई को मूंखे हुननि चयो आहे ठीकु आहे लॻे एडवांस मुड़े ॾियारे मोकिलियो, जीअं अलीगुल चयो सही चयो आहे, एडवांस मुड़े ॾियारे मोकिलियो। हुन ऑर्गेनाइज़र इहो चयो साईं गामू ऐं तव्हां आयो। हाणे मां अलीगुल खे ॿुधायो मां ऑर्गेनाइज़र हीअं चयो आहे, हुननि जी मर्ज़ी आहे। जीअं हाणे मिसाल जी ॻाल्हि हो असगर खोसे खे घुराइनि था ऐं हुन में अलीगुल खे था घुराइनि, या अलीगुल ऐं मां बि आहियूं हुन में, पोइ सुभाणे ऑर्गेनाइज़र चए त न असगर खोस ऐं अलीगुल सिर्फ़ु अचनि, त उहो ऑर्गेनाइज़र जी मर्ज़ी। तजुर्बेगार माण्हू आहे उहो, मुंहिंजे ख़्याल में ऐं ज़िम्मेदार माण्हू आहे, हिकिड़ो बुर्दबार माण्हू बि आहे। मां नथो सम्झां त नंढी ग़लती उहो करे सघे थो, छो त इहो हूंदी आहे। तव्हां चवण जो मतिलबु आहे इहो वायरल थियण जे लाइ सोशल मीडिया स्टंट्स आहिनि, जीअं असां कंदा रहंदा आहियूं मुख़्तलिफ़ लाफ्टर हाउस में, जीअं कयोसीं निगतनाज़ खां ज़ोरी अरेंज करायोसीं सॼो, उहो बि ओरिजिनल हुयो, तव्हां हुनखे मैनेज न ओरिजिनल न हुयो, मूंखे पर्सनली ख़बर पई इहो सॼो अरेंज थियल हूंदो आहे, मैनेज थियल हूंदो आहे। बल्कि हाणे जेका आहे उहा नाराज़ थी पोइ बाद में तव्हां ईअं चवंदा पिया वठो, न न न न उहो पूरो प्रोग्राम रिकॉर्ड थी वियो हुयो। उन खां पोइ हुननि चयो त पोइ अहिड़ो ताहिर अराई साहिबु मरहूम अलाह जन नसीब करे, हाणे 5वीं तारीख़ हुनजी वरसी बि आहे, सो उन इहो चयो त हाणे पूरो प्रोग्राम रिकॉर्ड थी वियो आहे, हाणे ईद जो स्पेशल प्रोग्राम आहे, त का अहिड़ी सिचुएशन ठाहियो जंहिंमें ईअं लॻे त तव्हांखे कंहिं सवाल ते कावड़ लॻी आहे, हालांकि सवाल को हुयो बि न, स्टार्ट ई तो हुयो त छा चवंदो तव्हां हिन बारे में, त हुन ते उहो कावड़जी वई। तव्हांखे अहिड़ा सवाल न करणु खपनि, उहो बि आर्टिस्ट रही आहे ज़ाहिर आहे स्टेज जी, सम्झी वई सिचुएशन खे, ऐं उनखां पोइ प्रैंक हुयो, उहो अरेंज हुयो, सॼो मैनेज थियल हुयो, पर माण्हुनि इहो सम्झो त वाक़ई कंहिं ॻाल्हि ते कावड़ थी वई। बल्कि इवन असां लाफ्टर हाउस में पोइ बि कंदा रहियासीं घणा इहे प्रैंक, इहे अरेंज थियल हूंदा आहिनि माण्हुनि जो ध्यानु वठण जे लाइ। नजफ़ मुंहिंजा बि ॾाढी कोशिशि कई, मूंखे चई सोराब भाउ का अहिड़ी ॻाल्हि कयो ऑफ द रिकॉर्ड, अहिड़ी ॻाल्हि कयो त जीअं उहो टुकड़ो असां कढी रील्स में हलायूं ऐं वायरल थी, उहो मिलियंस में हले। मूंखे चयईं ज़ाकिर शेख खे चयईं, फज़लत बेगम जेको थींदो आहे, हुन चयो न अहिड़ी का ॻाल्हि आहे ई न, त कयूं छो, अञा काई ॻाल्हि हुजे असां नॉर्मल करे वञूं, पोइ उनखे तव्हां रील ठाहे या तोड़े मरोड़े सियासतदान चवंदा आहिनि बयान खे पेश कयो। जॾहिं राइज़िंग स्टार हुयो, नओं नओं आयो, त शी मैगज़ीन में बि लिखियो त पाकिस्तानी सिंधी मुइन अख्तर, ऐं तव्हांखे उन लेवल ते पज़ीराई बि मिले पई, ऐं तव्हां कमु तमामु कमाल कंदा हुआ। ऐं पर्सनली मां जेको सोराब खे सुञाणा थो, जंहिंजो मां फैन बि रहियो आहियां, उहो वॾो हिकिड़ो क्रिएटिव माण्हू रहियो आहे, ऐं उनजी हाज़िर दिमाग़ी ऐं उनजी फ़न में हिकिड़ो जिदत रही आहे। काफ़ी टाइम खां वठी उहा जिदत या उहो सोराब सुमरो जेको पहिरियां नओं स्टार्ट में आयो हुयो, बजाए हाणे सीनियर थियण जे त अञा वधीक हुनजो कमु कमाल हुजे। पर छो ईअं, मतिलबु काफ़ी शयूं कुझु लो लेवल में नज़र ईंदियूं आहिनि, लो लेवल जो कॉन्टेंट हुजे या लो लेवल जी जेका स्क्रीन उन ते नज़र थो अचे, इन जी वजह छा आहे? इन वजह इहा आहे जो ऑडियंस जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि न, उहे बदिलजी विया आहिनि। हाणे जेकॾहिं असां जेको अॼु खां 20 साल पहिरियां कमु कंदा हुआसीं, उहो जेकॾहिं हाणे कयूं त माण्हुनि खे न वणंदो। साफ़ु सुथिरो कमु जेको असां टीवी ते कंदा हुआसीं, उहो जेकॾहिं असां सोशल मीडिया ते कयूं, ऐं कयो बि आहे, कोशिशि कंदा आहियूं कयूं, उहो एतिरो माना हिकु त वायरल नथो थिए, व्यूज़ नथा अचनि। हाणे माण्हुनि खे खपे ट्राजो, न त ॾिसण वारा बदिलजी, व्यूज़ जे चकर में छो था पओ त व्यूज़ ऐं अचनि। ऐं मां इन ॻाल्हि सां बि डिसएग्री थो कयां जेका तव्हां कई, त हाणे माण्हुनि जो मिज़ाज बदिलजी ॾिसण वारा माण्हू अॼु बि उहे आहिनि। असां माण्हुनि खे ॾेखारियूं छा था, माण्हू ॾिसनि था, पर थोरी तादाद में ॾिसनि। तव्हांजो हिकिड़ी ॿी ॻाल्हि ते बि मूंखे एतिराज़ु हुयो, सोराब सुमरे जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ते, उहो बि हुन तव्हां शायदि नजफ़ जे पॉडकास्ट में चयो हुयो त भुजो जेसि ताईं नथा ॾियूं त तेसि ताईं माण्हू नथा ॾिसनि। मां नथो ॾियां, गामू नथो ॾे जेसि ताईं, हुनखे चवंदा आहिनि। चवण जो मतिलबु आहे त अलाए केतिरा अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके भुजो न ॾींदा आहिनि, या उहे इन्हनि खे हक़ीक़ सम्झंदा आहिनि, हक़ीक़ परफॉर्मेंस घटि परफॉर्मेंस सम्झंदा आहिनि। त वल्गरिटी जेका आहे, अलाए केतिरा आर्टिस्ट आहिनि जेके, मां पाण हुनखे डिसलाइक कंदो आहियां, मां पाण भुजे खे डिसलाइक कंदो आहियां, मां कॾहिं भुजो इस्तेमालु न कयो आहे, या हिकिड़ा ॿिया खोड़ अहिड़ा आर्टिस्ट आहिनि। सिंधी माण्हू माशाल्लाह ईअं न आहे त जेको आहे उन्हनि जो मयार बदिलजी वियो आहे, उहो सुठो नमूने जेकॾहिं तव्हां कमु कयो था त इहे ई माण्हू आहिनि जेके सोराब सुमरे खे उन लेवल ते, जॾहिं सोराब सुमरो कमु कंदो रहियो आहे, त सोराब सुमरे खे सोराब सुमरो इन्हनि माण्हुनि ठाहियो आहे, ऐं उमेद बि उहे ओॾी वॾी रखंदा आहिनि। त मां इन ॻाल्हि ते डिसएग्री थो कयां, पर ऐं या तव्हां ॿुधायो न, हाणे जीअं अॻे दौर में थिएटर थींदा हुया, तव्हां बि थिएटर जा आर्टिस्ट, असां बि अॻे दौर जा जेके थिएटर थींदा हुआ शेक्सपियर जा,
उहे जेकॾहिं तव्हां हाणे कयो त उनखे चंद माण्हू पसंदि कंदा, तादाद उन्हनि जो घटि हूंदो, पर मासिस जेका आहे उहा वरी उनखे एॾो पसंदि नथी करे, उनखे सम्झ में नथी अचे उहा ॻाल्हि। थिएटर त छा थींदो आहे, थिएटर जेको उन दौर जा थींदा हुया बग़ैर साउंड जे जेके थींदा हुया, इको साउंड जी। हाणे पोइ इको साउंड अची विया, हुन में पोइ गाना बि अची विया, टाॼो अची वियो, त माण्हुनि खे माना उहा शइ वधीक पसंदि थी अचे। माण्हुनि जी पसंदीदगीअ खे नज़र में रखंदे पोइ उहा शइ करणी थी पए। हाणे बि ॾिसो तव्हां केॾा सुठा सुलझियल सिंगर अचनि था ऐं सुठी शाइरी ॻाइनि था, व्यूज़ न आहिनि उन्हनि जा, माण्हू ॾिसनि ई कोन था। सोशल मीडिया त आईंदो आहे न, सौ सौ थो ॾेखारे थी, एतिरा लाइक मिलिया, एतिरा कमेंट्स मिलिया, एतिरा व्यूज़ आया तव्हांजा। माना उन जेके सोबर माण्हू आहिनि, असां वटि हिकु त तालीम न आहे, शऊर न आहे, उहे ॿुधण वारा घटि आहिनि उन्हनि खे। हाणे बि तव्हां ॻाइनि था ॾाढा सुठा सिंगर, एॾी सुठी शाइरी ॻाइनि था, 200 300 माण्हू मस था ॾिसनि उन्हनि खे। हाणे 1000 ॾिसनि था यार, 4 5 6 करोड़ 7 करोड़ सिंधी आहियूं असां, नथा ॾिसनि। न सोबर इन शइ खे वधीक तव्हां पसंदि ईअं चओ था, तव्हांजो त कमु शुरू खां सोबर रहियो आहे ऐं सौराब सुमरो अलीगुल मल्हा जॾहिं बि कमु कयो आहे त हिकिड़ो सोबर ई तव्हां नज़र आया आहियो। पर चंद इहे शयूं जीअं बुजो या छा, इहे मुंहिंजे ख़्याल में त इन खां अलावा बि माण्हू तव्हांखे ॾिसंदा आहिनि। इन खां अलावा छा, वधीक पसंदि कनि था। मां कामू जंहिं क्लिप में न ॾींदो आहे न बुजो, हुन में माण्हू कमेंट्स में लिखंदा आहिनि यार बुजो न मज़ो न आहे। हिकिड़े माण्हू यकीन कयो, एतिरे क़दुरु तव्हांजी वीडियो जेका हाणे ॾिठी मां पेज ते, केदिन जी जेको खाधे में करप्शन, उन में जेको तव्हां सीटी वॼाईंदा जेको कंदा उहा हिन वीडियो में न कई अथव। हेठि कमेंट्स में माण्हुनि चयो आहे यार सीटी न ईंदे मज़ो न आयो। हाणे ॿुधायो छा आहे, हलो चलो सीटी स्क्रिप्ट ते ध्यानु नथा ॾियनि त हू चए छा थो, प्रेज़ेंट छा कयो आहे, यार सीटी न वॼाए मज़ो न आयो। इहो हिकु दुको कमेंट्स त अची वेंदो आहे, पर हिकिड़े माण्हू मूंसां ॻाल्हि कई, चयईं त यार ॻाल्हि इहा आहे कॉन्टेंट में हीअ जेकॾहिं शइ अचे थी, मुंहिंजो पुटु जेको आहे उहा शइ यूज़ करणु लॻो आहे, बुजो मुंहिंजो पुटु यूज़ करणु लॻो आहे, त मूंखां इहा शइ बर्दाश्त नथी थिए, त मूं हुनखे सम्झायो। सची ॻाल्हि इहा आहे त मां शायदि फ़ोन ते बि कंहिंसां इहा ॻाल्हि ॿोल कई हुई, छो त मां हीअ ॻाल्हि इन जे करे थो डिस्कस करणु चाहियां। मुंहिंजो हिन जो मक़सदु इहो न आहे त मुंहिंजे पॉडकास्ट में मां परवाही न कंदो आहियां त केरु मूंखे ॾिसे थो, केरु मूंखे नथो ॾिसे, मुंहिंजा व्यूज़ लॻंदा, मां इन शइ खां निकितल आहियां। पर मां हीअ ॻाल्हि इन जे करे थो कयां सिर्फ़ु समाज सुधारक जे हवाले सां, त जेकॾहिं असांजे मथां हिकिड़ी ज़िमेदारी आहे। पर जेके असां सुठियूं ॻाल्हियूं था कयूं उहे ॿार छो नथा एडॉप्ट कनि। जॾहिं त असां वीडियो जॾहिं ठाहींदा आहियूं त यूट्यूब असां खां पुछंदो आहे त दिस वीडियो इज़ मेड फॉर चिल्ड्रन, असां लिखंदा आहियूं नो इट्स दिस वीडियो इज़ नॉट मेड फॉर चिल्ड्रन। तव्हांजो कमु आहे कोशिशि करणु, अॻिलो एडॉप्ट करे थो नथो करे, तव्हां त पाण खे सुरखुरो रखो। असां कंदा आया आहियूं शुरू खां वठी, पर माण्हू उहो तव्हां ॿुधायो न नेगेटिविटी खे जल्दी था पकड़नि। मिसाल ॻाल्हि गार था ॾियनि, वीडियो में माण्हू आहिनि केतिरा ई गारियूं हूंदियूं आहिनि, भुजा हूंदा आहिनि, अहिड़ा भोग हूंदा आहिनि, कचा भोग, उहे माण्हू जल्दी पिक था कनि ऐं वरी उनखे अप्लाई था कनि आम ज़िंदगी में बि, ऐं हिक ॿिए ॾे शेयर बि वधीक था कनि, माना गंदगी खे वधीक फैलाइनि था अञा बजाए जो उनखे दफ़न। अच्छा सुराब सुमरो, पाण सोर्स ऑफ नॉलेज ऐं सोर्स ऑफ फन किथां हासिलु कंदो आहे, कंहिंखे पसंदि कंदो आहे, जो सुराब किथां शयूं गेन करे? मुख़्तलिफ़ शयूं ॾिसंदा आहियूं दुनिया में, जॾहिं उन्हनि जूं शयूं ॾिसंदा आहियूं त पंहिंजे कुझु बि न हुजण जो अहसासु थींदो आहे, ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त अहिड़ियूं शयूं कयूं, पर पोइ जॾहिं पंहिंजे मुआशिरे खे ॾिसूं था, माहौल खे ॾिसूं था, जॾहिं उहे शयूं कयूं न त पोइ माण्हू पसंदि नथा कनि। अच्छा, हा, उहे चवंदा हाणे मज़ो नथा कयो, हाणे छॾे आओ। उहो त हर कंहिंजो दुनिया में अलॻि अलॻि कल्चर आहे। जीअं असांजी हिन सोसाइटी, हिन सिंधी समाज में जीअं टाइप जी क़िस्म जूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि त माण्हू उनखे पसंदि कंदा आहिनि। जेकॾहिं यूरोप जी का शइ असां हिते खणी जल्दी में ईंदासीं त मुंहिंजे ख़्याल में उहा एक्सेप्ट घटि कंदा, ठीकु आहे न, पाण भली ॾिसनि हर को उन दुनिया जे माण्हुनि खे, पर उतां जो असांजो माण्हू जॾहिं उहा शइ अप्लाई करे थो त पोइ उनखे माना घटि जेको आहे रिस्पॉन्स। बिल्कुलु फैन कंहिंजो आहे सुराब सुमरो? मां तक़रीबन सभिनी जो फैन आहियां जेको सुठो कमु कंदा आहिनि। ख़ासि तौर ते सिंधी मीडिया में हिकु ॾिसूं त सिंधी मीडिया में बि सुठो कमु कनि था दोस्त, उन्हनि खे ॾिसंदा आहियूं, उन्हनि खे एप्रिशिएट कंदा आहियूं। उर्दू में अनवर मक़सूद साहिबु आहे, ॾाढो सुठो राइटर बि आहे, शुरू खां वठी नंढे हूंदे खां उनखे ई ॾिसंदो आहियां, मुइन अख्तर, अनवर मक़सूद, उस्ताद उमर शरीफ़ खां धागो बदिरायो शागिर्दी जो, त पसंदि त उन्हनि खे ई कंदो आहे शुरू खां वठी। हाणे ताज़ो अहिड़ो को आहे कोन को जेके ॾिसूं, जेके इंस्पायरेशन वठूं वधीक उन्हनि खे। ऐं ॿियो तव्हां क्रिएशन जी ॻाल्हि, की हाणे क्रिएशन छो नथा कयूं, हाणे बि करे सघूं था असां, ऐं 2-3 शयूं लिखियूं पयूं बि आहिनि असां वटि जेकी करे सघूं था, ऐं कोशिशि बि कई आहे अहिड़ियूं करण जी। जीअं हाणे तव्हां पॉडकास्ट शुरू कयो आहे, मां बि पॉडकास्ट शुरू कयां थो, ईअं माण्हुनि खे 200-300 माण्हू ॾिसंदा सिंधियुनि मां सॼनि मां असांखे हेॾे, जेके सोबर माण्हू हूंदा, पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा, जेके वेही ॿुधंदा ॻाल्हियूं असांजूं ऐं पोइ फीडबैक बि ॾींदा।
त माना असां चाहींदा आहियूं त सुठो कमु जेको कयूं था उहो वधीक माण्हू ॾिसनि न, वधीक माण्हुनि ताईं मैसेज वञे त भाउ हा मिलियन में माण्हू ॾिठो, 10 लख त माण्हू ॾिसनि घटि में घटि, 6-7 करोड़ करोड़ न ॾिसनि। इहो आहे जेकॾहिं तव्हां थोरो डिसिप्लिन थी करे कॉमेडी कयो था त तव्हांखे माण्हू नथा ॾिसनि। ऐं जेकॾहिं मिसाल आहे ईअं छुड़वा गिया पकड़ इनखे माण्हू ॾिसनि, उनखे पसंदि था कनि। हा, हाणे माण्हुनि जो ॾिसण जो नज़रियो चेंज थी वियो, तव्हांजी सही बि आहे, कुझु नज़रियो चेंज थी वियो आहे माण्हुनि जो ॾिसण जो। मुइन अख़्तर खां बि इहो सवाल कयो, मिज़ाज कीअं आहे मतिलबु सोराब सुमरे जो? असांजे मतिलबु मुंहिंजे पॉडकास्ट जे थ्रू मां इहो अॼु पुछंदुसि मिज़ाज ते ॻाल्हाईंदासीं, सोराब सुमरे जे मिज़ाज ते। त औरतुनि सां कीअं मिज़ाज आहे सोराब जो, ऐं घर में कीअं मिज़ाज आहे, आम व्यूअर सां कीअं मिज़ाज आहे? मूंखे त ख़बर आहे, ख़बर त ख़बर आहे सभिनी, मूंखे ख़बर आहे, पाण ॿुधाए। थधो मिज़ाज आहे मुंहिंजो, ऐं औरतुनि सां हुजे या मर्दनि सां सभिनी सां साॻियो ई हूंदो आहे। इन करे ई तूं मूंखे चवां वॾो बेबाक आहे, सो जेका ॻाल्हि हूंदी आहे चई ॾींदो आहे। अच्छा, कुझु माण्हू तव्हांजी हिन बेबाकी वारे अंदाज़ सां बि मतिलबु नाराज़गी थींदी आहे सोराब? उहे सम्झंदा न आहिनि, उहे चवंदा आहिनि वॾो रूड आहे इहो, वॾो मगरूर आहे, तकबुर अथसि। मां चवंदो आहियां जेका ॻाल्हि जे शइ जी हुजे न उते ई कजे। मिसाल जी ॻाल्हि, माण्हू असांखे जेके किथे वेठा आहियूं होटल ते किथे या चांहि था पियूं वेठा या फैमिली सां था वञूं, उते चवंदा मश्की त करे खा थोरी। अरे भॻवान, जेका शइ जितां हूंदी आहे उते सुठी लॻंदी आहे न। हाणे स्टूडियो में वेठा आहियूं, ॻाल्हायूं था, हिते एक्ट कयूं असां, हिते का पैरोडी कयूं, उहा ठहंदी शइ स्क्रीन जे लाइ। पर तव्हां माण्हुनि खे चवंदो यार ॻाल्हि त ॿुधो, हिते खणी असां आर्टिस्ट आहियूं, हिते तव्हांखे वसीम अकरम मिली वञे, हुनखे बॉल ॾेई करे चवंदो बॉलिंग त कराए, या ब्रिगेडियर खे कॾहिं तव्हां ॾिठो आहे कंहिंखे जो कंहिं वली में अचे टैंक में वेही अचे, पहिरियां अची फायरिंग करे पोइ लही करे मानी खाए वेही त इहो, या साइंसदान किथे तव्हांखे मिली चवंदा नंढो बम त ठाहे ॾे यार हिकिड़ो तूं तकड़ि में ठाहे वठि। अच्छा, सोराब सुमरो बि गॾु हुजे, ऐं सोराब जी जेका स्पेशलिटी आहे नाज़रीन, मां उहा तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेका स्पेशलाइज़ेशन आहे सोराब जी, ही सभ खां वधीक बेस्ट मिमिक्री आर्टिस्ट आहे। ऐं जॾहिं सोराब शुरू में ख़ासि करे जॾहिं असां ॾिठोसीं सोराब खे, छा परवेज़ मुशर्रफ उन दौर में सदर बि हुयो, जनरल बि हुयो, पर आर्मी चीफ बि हुयो, त तव्हां उन दौर में परवेज़ मुशर्रफ साहिब जी बि नक़ल कंदा हुयो। हा, ऐं उहो बि बैरिया ऑडिटोरियम में जिते सभु उन्हनि जा बीठा हुआ। हाणे मां थोरो चाहींदुसि त असांजे हिन पॉडकास्ट में कुझु मिमिक्री थी वञे, त सभ खां पहिरियां जेको मुशर्रफ साहिबु, नई जनरेशन खे शायदि ख़बर हुजे या न हुजे, पर सुञाणींदा हूंदा जेके नौजवान आहिनि, हा, 25-30 सालनि जा, उहे त उन्हनि खे ॾिठो हूंदो नंढे लाइ उन्हनि खे। हाणे त परवेज़ मुशर्रफ खे बि फोत ते बि इलाही अरसो थी वियो आहे, उनजी तकरीरूं ईंदियूं हुयूं ॾाढियूं सुठियूं, उन स्टाइल में मां कंदो हुउमि। डेगो भाई लिसन टू मी केयरफुली, हर चीज़ की एक प्लानिंग होती है, एक स्ट्रेटजी होती है, हमारी स्ट्रेटजी और आपकी स्ट्रेटजी में फ़र्क है। मैं कमांडो हूँ, कमांडो, मैंने 2 जंगें लड़ी हुई है, एक भी नहीं जीती, वो अलग बात, उस डिटेल में नहीं जाए आप लोग, नई डिटेल मुझे पता है। अजीब सी सिचुएशन बनाई हुई है सब लोगों ने, जिसको देखो बोलता फिर रहा है पी 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 पी। ये क्या है? ये एक माइंड सेट है। अभी मैंने एक बच्चे से पकड़ कर पूछा, बताओ बेटा पी 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 का क्या मतलब है? उसने कहा अंकल आप खाम में होन क्यों दे रहे, मैं तो पहले से साइड में खड़ा। ये एक फिनोमेना बना हुआ है। शेख रशीद, शेख रशीद, अच्छा शेख रशीद जी पैरोडी हाणे करणी आहे हिन स्टाइल में, उहो त तव्हां उन दौर में माज़ी में कंदा हुओ, तो ॾाढो अशाज बशाज। अॼुकल्ह वीचारो सियासी वॾे बुरहान में आहे, सियासियत अॼुकल्ह हुनजी कैफ़ियत कीअं आहे, त उहा बयानु कयो पंहिंजे। अॼुकल्ह थोरो माना थधो थी वियो आहे, छो जो ज़ाहिर आहे उहा लय त न रही, त पोइ हाणे उन कैफ़ियत में कीअं ॻाल्हायूं? हाणे माना ॻाल्हाए थो, देखे जी मेरे साथ जो है वो बड़ा जुल्म हुआ है, मेरे साथ शुरू से तारीख गवाह है कि मैं जितनी भी बार जीता हूँ तो मेरे साथ रैगिंग की गई है। तो आज तलक मैं कलमा पढ़ के आपको बता सकता हूँ, ये कलमा पढ़ के बात कर सकता हूँ कि आज तलक मेरे जो है वो मेरे साथ ज्यादती की जा रही है और अभी तक की जा रही है। करें जी करें, जितने करनी है करें, और हम तो सहते जाएंगे, हमने तो सिगार पीना है। और जैसे वो गाना है ना एक पुराना मोहम्मद रफ़ी साहब का कि हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, तो मैं भी धुएं में उड़ाता चला जाऊंगा बस। आख़िरी हिकिड़ी पैरोडी थींदी, उहा थींदी इमरान खान साहब, जेके तव्हां इमरान खान साहब जी बि ज़बरदस्त तव्हां पैरोडी कई आहे माज़ी में, हुननि जी दौरे हुकूमत में ई कंदा हुआसीं। देखो इधर मेरे पास सुनो, ये क्या है? सबसे पहले
इन दो भाइयों की पार्टनरशिप मैंने तोड़ी। ये करप्शन का गढ़ बन चुका है और मुझे टाइम नहीं दिया गया। अब बताया आप, मेरे सामने लोग करप्शन कर रहे हैं और मैं बैठा देख रहा हूं, लेकिन मैंने उनको कहा कि आप मेरी बात सुने, मैं ये नहीं होने दूंगा। एक बार मुझे आजमाया है, अभी दूसरी बार भी आजमा के उनको 3-3 बार आजमाया है आपने, क्या दिया है उन्होंने आपको, लेकिन मेरी बात कोई नहीं सुनता। कोई बात नहीं, मैं इंशाल्लाह ताला आपको दिखाऊंगा, इनकलाब ला के दिखाऊंगा आपको। वाह वाह वाह। त अॼुकल्ह पाण पेरोडी स्वराब सुमरो न पियो करे, जेका हुनजी जेका सुञाणप रही आहे। फरमाइश थींदी आहे त हुते कंदा आहियूं, बाक़ी उहो ॿुधायोमांव न त हाणे माण्हुनि जो वरी मिज़ाज बि बदिलजी वियो आहे ॾिसण वारनि जो। पेरोडी करे करे बि केतिरी कयूं, रिपीटेशन थिए थी। असां वटि कॉमेडियन सां इहो वॾो मसइलो न त वीडियोज़ में ऐं तख़लीक़ में तव्हां वेरिएशन ॾींदो त माण्हू तव्हांखे त छॾींदा कोन आहिनि। माण्हू त उतावला वेठा हूंदा आहिनि, स्वराब सुमरो जी वीडियो अचे, गामू जी वीडियो अचे, अलीगुल जी वीडियो अचे, त उहे त वेठा हूंदा आहिनि इंतज़ार में त तव्हांजी वीडियो अचे। पर हूअ बि इहा बि सच ॻाल्हि आहे, मां पब्लिक खे शाबस थो ॾियां, जेकॾहिं घिटी में बि बीह तव्हां ठाहियो था त तव्हांखे ॾिसंदा। पर जेकॾहिं तव्हां अञा थोरी महिनत थोरी कर, थोरी टोटी छो त अलीगुल हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे त यार हे सुम्हिया पिया आहिनि सॼो ॾींहुं, पोइ जेसिताईं असां उथंदा आहियूं उहो अलाए अधु पकड़े ईंदो आहे। त इहा थोरी सुस्ती बि आहे न। हा, इहो बि आहे। ॿियो आर्टिस्ट जो वरी मूड ते बि कमु कंदो आहे सॼो। अच्छा, हिकिड़ो सुवाल मां ज़रूरु पुछंदुसि त स्वराब चाहे त हिन समाज में जेको कुझु थिए पियो उहो पंहिंजे फ़न जे ज़रिए काफ़ी उन जे ख़िलाफ़ु कमु करे सघे थो, जेके ज़्यादतियूं थियनि पियूं सिस्टम जे ख़िलाफ़ु, सिस्टम जेको कुझु करे पियो, करप्शन थिए पई, नाइंसाफ़ी थिए पई, जेल में माण्हू जेलनि जे कैदियुनि जा हक़ हूंदा आहिनि, हक़ूक़ हूंदा आहिनि, पर असां जेके तव्हां आज़ादु घुमूं था उन जा हक़ ई कोन्हनि कंहिंखे, मिलनि ई कोन था। त स्वराब सुमरो जेकॾहिं चाहे त सच ॻाल्हि इहा आहे त उहो इन ते तमामु वॾो कमु करे सघे थो। न करण जी वजह छा आहे? ख़ौफ़ आहे, लालच आहे, कयूं बि था। माण्हू असर नथा वठनि उन शइ जो, अलाए छो। असां केतिरो हाणे तव्हां तेज़ाब सिंधी थी करे केतिरो इनकलाब आणण जी कोशिशि कई, बाबा ईअं न थींदो आहे, हीअं थींदो आहे, हीअं थिए पियो मुआशिरे में। इवन हाणे मां वीडियो ठाही आहे हिकिड़ी जेका जॉइनिंग थी वई, हल हाणे इहा हक़ीक़ी किसो आहे, हिन जा माण्हू सां हिकिड़े सां थियो आहे। ईअं मुआशिरे में जेके बुरायूं थियनि थियूं उनखे असां ॾेखारियूं था त भाई हीअं थिए थो, हीअं हले थो, असांजो ॾेखारियूं था, उन्हनि आउट कयूं था शइ त बाबा हीअं थिए थो, परदो खणूं था उन राज़ तां। इम्प्लीमेंटेशन त थिए न उन ते। हाणे जीअं असां पुलिस जो हिकिड़ो खाको कयोसीं, जंहिंमें मां इंस्पेक्टर थियुमि, अलीगुल सिपाही थियो, सखर प्रेस क्लब में असां प्रोग्राम कयोसीं। उनमें सभु SSP DIG सभु आयल हुया, जीअं मसूद बंगश, तनवीर तुनियो साहब, DIG साईं रखी मिराणी हुयो, माना सखर लाॻो उत्तर सिंधिया जेके बि हुया SSP DIG, उन्हनि जे मान में उन्हनि अजाण ॾिनो। साफ़ आहिनि सखर प्रेस क्लब जे लाला असद पठाण वारनि, जंहिंमें उन्हनि खे अवॉर्ड बि ॾिनऊं त सुठो अमन करायो त उन दौर में अमन थी वियो। इहा ॻाल्हि आहे तक़रीबन 2012-13 जी, 14 में शायदि। सो उते असां हिकिड़ो खाको पेश कयोसीं, जंहिंमें मां हुनखे पुछां थो त तव्हांजी VIP सां ड्यूटी लॻंदी आहे, तव्हां त वॾी मानियूं खाईंदा आहियो, तव्हां कीअं था चओ त असांखे मानी न मिलंदी आहे? अचे अलीगुल चवंदा न साईं किथां मानी मिलंदी आहे, असां इहा मानी खाइणु शुरू कंदा आहियूं, साहिब ॾंद खोटींदा निकिरंदा, चवंदा हलो हलो चोरा वियो मोबाइल में। पोइ बसि इहो बूटियूं खणी करे खीसे में विझंदा, हिकु दफ़ो मां कोर में बूटी खणी करे पेंट जे खीसे में विधी, मोबाइल में खाईंदो आहियां, हेठि जो लथुमि त साहिब घर पहुची ईअं ॾिठो, चढ़े हे छा थो थिए? छोरा चयो मां साईं गोली लॻी आहे, पुलिस मुक़ाबिलो थियो। त उहा इम्प्लीमेंटेशन इहा थी जो 2-3 महीननि खां पोइ जॾहिं असां हिकिड़े ॿिए शो में वियासीं, हुन में बि उहे ई पुलिस साहिबान हुया, अफ़सर साहिबान। असां ॾिठोसीं जॾहिं मेहरापुर में उहो प्रोग्राम, उहे ई SSP सभु इहे हुया। असां ॾिठोसीं जेॾी महिल मानी हली, डिनर राति जो शुरू थियो त उहो SSP साहिबान ऑफिसर सभु वेठा हुया। हुननि चयो त पहिरियां असांजे स्काड खे मानी खारायो, स्काड जेको असां सां गॾु आहिनि पुलिस वारा, उहे पहिरियां मानी खाइनि। त असां हुन खां पुछियो त साईं मानी शुरू थी वई आहे, तव्हां चयो बाबा तव्हां जेको उन ॾींहुं खाको पेश कयो न, वाक़ई हक़ीक़त ॿुधायो वई आहे। स्काड जो असां ख़्यालु न रखंदा आहियूं, पाण मानी खाई निकिरंदा आहियूं, भॼो वियो बसि। हाणे तव्हां कीअं पिया चओ त तव्हां इम्प्लीमेंटेशन थी इन्हनि शयुनि जी थी, पर जेके असां उणायूं ॾेखारियूं था मुआशिरे जूं। प्यारा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां मां तव्हांखे, जेको पाण हिकिड़ी फील्ड जा माण्हू आहियूं, हज़ारे लखे माण्हू तव्हां असांखे ॾिसनि था, उन्हनि मां तव्हां सुठो जॾहिं कमु कयो था, का हिकिड़ी सुठी ॻाल्हि मैसेज हिकिड़ो ॾियो था, छॾ ॾियो त लखे माण्हू हिकिड़े ॾींहं में तव्हांखे बदिलाए वेंदा, बदिलजी वेंदा तव्हांखे ॾिसी। ईअं त कलाम पाक पियो आहे, उहो पढ़ी करे ई माण्हू नथा सुधरनि, तव्हां सां का हैसियत ई कोन हूंदी। पर जेकॾहिं उन्हनि मां को हिकिड़ो माण्हू जेकॾहिं तव्हां बदिलाए था वञो त
तव्हांजी सक्सेस आहे। मां सच ॻाल्हि थो ॿुधायां, हिकिड़ी शइ मां हिते हिकिड़ो दफ़ो ॿिन्ही किथे कोट कई आहे। हिकिड़ी मुंहिंजी वीडियो हुई, उहा हिकिड़ो नौजवान हो, उन ॾिठी, पर ख़ैर उन लाइ कीअं मूंसां राब्तो कयो, राब्तो करे उनजा अलाए केतिरा मैसेंजर ते मैसेज हुया। मां ॾिठा त कंटिन्यू इहे मैसेज घणा आहिनि। मां उनखे ॾिठो छो त हूअं 100,000 मैसेज ईंदा आहिनि, पर मां ॾिठो त इहे कुझु घणा आहिनि। त मां उन सां जॾहिं राब्तो कयो त हुन चयो मां तव्हां सां मिलणु थो चाहियां, शॉर्ट थो कयां हिन ॻाल्हि खे। हू मूंसां मिलणु आयो, मूंखे चयईं त मां सुसाइड पियो कयां, मूंसां हिकिड़े मां मसइले में फाथल हुउसि, मां ख़ुदकुशी पियो कयां। तव्हांजी जेका फलाणी वीडियो आहे जंहिंमें हमरा सुनीता राजी पिटी थो करे, हिकिड़ो बुज़ुर्ग ॾे थो वञे, पोइ उहो हीअं थो करे, पोइ उहो बुज़ुर्ग सम्झाएसि थो, मां उहो उन ॾिसण खां पोइ मां ख़ुदकुशी मुलतवी कई। मां 3-4 ॾींहं मां न पोइ मां ख़ुदकुशी जो मुलतवी करे छॾियो। 3-4 ॾींहंनि में कुदरत ख़ुदा जी जंहिं मसइले लाइ मां ख़ुदकुशी पियो कयां, उहो बि मुंहिंजो सॉल्व थी। हाणे मूंखे ॿुधायो त हिकिड़े इंसान जी ज़िंदगी बचाई, उन पूरी इंसानियत जी। सौरभ, मां इहा सजेस्ट कंदुसि त तव्हां भलो कमु, सुठो कॉन्टेंट ऐं बहितरीन तरीक़े सां। सौरभ सुमरो मूंखां वधीक सलाहियत रखंदो, छो त मां हुनजो फैन आहियां। सौरभ मुंहिंजो फैन न आहे, हैदर क़ादरी सौरभ जो फैन आहे। सौरभ एॾो सुठो क्रिएटर आहे जो उहो चाहे त घणो बहितर कमु करे सघे। अॼु दिलि चयो त हिन पंहिंजे पॉडकास्ट में कयूं बि था, कोशिशि कयूं जी ॻाल्हि जेका माना मां हाणे अचे थी हिकु अधु वीडियो मुंहिंजी हुन में आहे, या त मुआशिरे जी उन्हनि शयुनि ते पर्दो खणूं था, बाबा हीअं थिएव थो, ईअं न कयो, ईअं न थियणु खपे। कोशिशि आहे जारी, पर माण्हुनि खे वरी उहो टाॼो बि खपे न, उहो बि ॾींदा था अचूं। अच्छा, टाॼे ते भला अचे ॻाल्हि त सौरभ रुॻो सुठो राइटर न आहे कॉमेडी, ऐं न रुॻो सुठो मेकर आहे, न रुॻो सुठो कॉमेडियन आहे, पर सौरभ सुठो ॻाईंदो बि आहे। हा, कोशिशि कंदा आहियूं। सईद दुनियो चवंदो आहे त यार तक़रीबन जेके कॉमेडियंस आहिनि इहे सुरीला थींदा आहिनि ॻाइण में, माना सो सौरभ सुमरो ॻाईंदो बि आहे, ऐं ख़ासि करे हिकिड़ो गानो ॻाईंदा आहिनि। सर दोस्त चवंदा आहिनि मंजुली साहब, असां हिकिड़ो गानो ॿुधंदा हुआसीं तव्हां खां, जाने बहार रश के चमन, रश के चमन। उहो सभु चवंदा आहिनि यार तूं सुरीलो आहे, ॾाढो कोई एल्बम छो थो कढे। मां हुनखे चवंदो यार सुरीलो त आहियां, पर दौर सुरीलनि जो न आहे, दौर बेसुरनि जो असल में। जेतिरो बेसुरो थी करे ॻाईंदव ऐं किरियल शाइरी ॻाईंदव, ओतिरो वधीक हिट थींदव, ऐं माण्हू उहे वायरल था कनि उन्हनि शयुनि खे, बजाए न जो न ॾेखारनि कंहिंखे, या वाल ते न रखनि, या चवंदो हाणे हे थिएव थो, माना जीअं न ॾिठी हूंदी उहो बि ॾिसंदो, अच्छा माना ईअं बि थिए थो, छो था उन्हनि शयुनि खे फैलायो। जीअं हाणे हिकिड़ो गानो आयो अलाए कंहिं छोकिरी जो, त अहिड़ो हणी वञे चक जो मुड़ुस खे थी पियो शक, हाणे उहो सभिनी खे यादि थी वियो। हूअं पहिरियां ख़बर ई न हुई कंहिंखे त केरु आहे सिंगर, कहिड़ी कंपनी जो गानो ॻारायो आहे, केरु आहे शाइर। अच्छा, इहे जेके शयूं मशहूरु थियूं थियनि, इन जो मतिलबु इहो न आहे त माण्हू हिनखे लाइक था कनि। इहे मशहूरु थियनि थियूं हिकिड़ी तज़लील में, हिकिड़ी माना बेहूदा शइ। उहो ई न, असांजे माण्हुनि खे अञा ताईं इहा ई ख़बर न पई आहे त मशहूरु थियण में बदनाम थियण में फ़र्क़ु आहे। हिकिड़ा हूंदा आहिनि बदनाम, उहे चवंदा आहिनि बदनाम होंगे तो क्या नाम न होगा, ईअं न आहे। बदनामी में ऐं शोहरत में फ़र्क़ु आहे। हाणे जीअं सनम मारवी आहे, उहा मशहूरु आहे, पर जेके ॿियूं सिंगर अहिड़ियूं ॻाइनि थियूं शाइरी, उहे बदनाम थी थियूं। न यार बदनाम आहे, अहिड़ी शाइरी ॻाईंदी आहे, ॾिठल हूंदी ॿुधल हूंदी उन्हनि जी, ऐं माण्हू हुनखे वधीक मोकिलीनि था हिक ॿिए ॾे, या पंहिंजे वाल ते रखंदे, ॾिसो हीअं बि थिएव थो, लख लानत अथव अहिड़ी शाइरीअ ते, लख लानत अहिड़े ॻाइण ते। अड़े तूं रखी छो, जिन खे ख़बर न हुई उन्हनि खे ख़बर पइजी वई, रखो ई न, देखो फॉरवर्ड ई न कयो काॾे। गुड, इहा ॻाल्हि बहितर आहे। त गंद खे जेतिरो ढकिजे ओतिरो भलो। नाज़रीन, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। त कॾहिं कॾहिं असां छा कंदा आहियूं, हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि कई सौरभ, त हिकिड़ी वाहियात शइ हूंदी आहे, पोइ उहा खणी शेयर करे असां उन ते तनक़ीद करणु शुरू कंदा आहियूं, यार हे ॾिस कहिड़ो तरीक़ो आहे। हालांकि इहो असां ॼण उनखे सपोर्ट कयोसीं, असां उनजी हेल्प कईसीं उनखे अॻिते वधाइण में। जेकॾहिं नागवार शइ आहे ऐं सफ़ा मतिलबु अहिड़ी आहे जेका असां पब्लिक खे बि नथा ॾेखारे सघूं, उहा सुठी शइ कयो, सुठी शइ कनि न, जेका सुठी शइ आहे तव्हांखे वणी उहा तव्हां माण्हुनि खे ॾेखारियो, बा ॾिसो हीअं बि थिएव थो, हे बि सुठो कमु थिएव थो, यार हिनखे पसंदि कयो, हिनखे हिमत सां। सौरभ त ॿुधाए न, जाने बहारा रश के चमन। हा, इहो गज़ल ॻाईंदो आहे शुरू खां वठी, हाणे बि ॻाईंदा रहंदा आहियूं मुख़्तलिफ़। जाने बहारा रश के चमन, ऊंचा दहन सीनी बदन, ए जाने मन जाने बहारा।
जन्नत की हूरे तुझ पे फिदा, रफ्तार जैसे मौजे सबा, अंदाज है मुश्के सुखन, ए जाने मन जाने बहारा। वाह वाह वाह, अहमद नाज़रीन हाणे रश्दी। ही ज़रूरु ॿुधिजो हिन जो, छो त हिन जी अॻी शिकायत आहे सुराब सुमरे जी त विसरण जो दौर वधी सुठी वियो शयूं नथा ॿुधनि। सुरीलन खे को ॿुधे कोन थो, पर हीअ ज़रूरु तव्हां ॿुधिजोसि। मां ॻाईंदो रहंदो आहियां, जीअं सलीम रुश्दी थी वियो, अहमद रुश्दी थी वियो, या इहे पुराणा जेके सिंगर आहिनि पाकिस्तानी, असां ॾाढा सुठा गाना आहिनि। एतिरे क़दुरु जो इंडिया में उन्हनि जी कॉपी कई वई पूरी पूरी फिल्म, जीअं पूरे पूरे गाननि जी। जेकॾो गानो आहे माण्हू हाणे पेरोडी बि लिखी आहे, थी सघे थो उहो हाणे ट्रैक ठारायां, उस्ताद नज़ीर समूह भरिसां आहियूं हिते, उन वटि जॾहिं बि चवंदा यार वाह इहो सुरीलो आहे, तो बसि भैया त ट्रैक ठाहियूं था, अच्छा सुराब कलाम ॻायूं था। तमामु शायदि घटि माण्हुनि खे ख़बर हुजे त सुराब सुमरो सखर में पखनि जो मिस्त्री हूंदो हुयो, इलेक्ट्रीशियन हुयो जी जी, या पखनि जो सिर्फ़ु इलेक्ट्रीशियन हूंदो आहे जेको पखा मोटर वॉशिंग मशीनियूं ठाहींदा आहियूं ऐं इलेक्ट्रिक वायरिंग जेका थींदी आहे, इन जो मूंखे वायरमैन जो सर्टिफिकेट बि आहे। उन टाइम सफ़ा ग़रीब हुयो, गुरबत हुई या बिल्कुलु बिल्कुलु मतिलबु ग़रीब, ठीकु ठाक? ॾाढो ग़रीब हुयुमि। एतिरे क़दुरु जो 1000 रुपयो किरायो हूंदो महीनो, दुकान जो किरायो न ॾेई सघंदो हुउमि। सियारे में सीज़न न हूंदी आहे न पखनि जी, त सीज़न न हूंदी आहे, पोइ वांदा वेठा हूंदा आहियूं, पोइ वेठा कलाम चवंदा आहियूं, सो ॾाढी माना इहा हालति ख़राबु हूंदी हुई। अच्छा सुराब, हिकिड़ी त मूंखे तुंहिंजी ॻाल्हि ॾाढी पसंदि आहे, मां हुनखे हींअर चाहियां थो त पब्लिक कयां त सुराब सूमरे खे भेनरूं घणियूं आहिनि? 8 भेणुनि जो भाउ आहे सुराब। 6 भेनरियूं वॾियूं आहिनि, 2 नंढियूं आहिनि, 2 भेनरियूं, 2 ॿार आहिनि। ऐं तव्हांजो वालिद साहब कॾहिं डेथ करे? वालिद साहब 2000 में 99 जी फेबरवरी में वालदा फोत थी वई। ऐं उन टाइम तव्हांजी सिस्टर्स जी घणनि जी शादी थियल हुई जॾहिं वालिद साहब तव्हांजी? उन वक़्तु चैन जी शादी थी, चैन जी शादी थियल हुई, चैन जी बकाया जी मूं कराई आहे। चैन जी बकाया सुराब सुमरे पंहिंजी महिनत सां, क़ाबिलियत सां, ऐं उन टाइम गुरबत वारे माहौल में बि हुयो, कहिड़े बि माहौल में हुयो, पर पंहिंजी भेणनि जी जंहिं तरीक़े सां शादी कराई, उन खां पोइ मां पाण कई शादी पंहिंजी। इहो इहो मां मेन ॻाल्हि जेका चवणु चाहियां पियो त मतिलबु मां हिकिड़े दफ़े पुछियोमांसि यार अञा बि मां थोरो टाइम आहे, मां पहिरियों पंहिंजी सभिनी भेणुनि जी शादी कराईंदुसि, उन खां पोइ जेको आहे सो मां पंहिंजी शादी कंदुसि। ऐं ईअं ई थियो, जॾहिं पंहिंजी भेणुनि जी शादी कराए पोइ सुराब शादी, पोइ मां पंहिंजी शादी। मतिलबु सुराब में हर इंसान में बि मिस्टेक्स हुजनि, पर सभिनि खां जेका सुठी क्वालिटी अथसि त भाउ तमामु बहितरीनु आहे। पंहिंजे नंढनि भाइरनि सां बि हिननि जे पंहिंजी वालिद साहब वारी शफ़क़त रही आहे। हा बल्कि ज़ाहिर आहे वॾो पुटु जो मां हुयुमि, पग मूं ते अची वई। हाणे जेके मूंखां वॾियूं भेनरियूं, हालांकि 4 भेनरियूं 6 भेनरियूं वॾियूं मूंखां, जंहिंमें चैन जी शादी थियल हुई, त बकाया जेके 2 भेनरियूं, हिकिड़ी हुन मां डॉक्टर आहे, डॉक्टर शाहिदा सूमरो PPHI में हाणे घोटकी में, सो उहा ऐं मां मिली करे तक़रीबन घर खे सॼे खे संभालियोसीं। पोइ जॾहिं वरी भेनरुनि जी शादी कराई, 6 नंबर भेण जी शादी कराई, डॉक्टर जेका आहे उहा 5 नंबर ते, 6 नंबर भेण जी शादी कराई, 7 नंबर जी कराई, 8 नंबर जी कराई, उन खां पोइ वरी उनजी शादी कराई पंहिंजी, हाणे तूं डॉक्टर आहे शादी कर, उन खां पोइ वरी मूं पंहिंजी शादी कई। ऐं सुठी ॻाल्हि बि ईअं ई आहे, पंहिंजी जेके पहिरियां ज़िमेदारियूं आहिनि। अच्छा, जॾहिं तव्हां पंहिंजी शादी कई, सुराब सुमरो जॾहिं पाण शादी कई, त मां जेको महसूसु कयो आहे त शादी खां पोइ सुराब तरक़ी बि थोरी कई, उन में मेन हथु भाभी जो आहे। हा बिल्कुलु, इहो मां हिकिड़े पॉडकास्ट में हाणे चयो बि हुअमि न, किथे हुयुमि अयूब शेख वटि, किथे त हर कामयाबु मर्द जे पुठियां हिकु औरत जो हथु हूंदो आहे, पर मुंहिंजे पुठियां 3 औरतुनि जो हथु आहे, जंहिंमें मुंहिंजी वालदा, हुनजी दुआऊं, ऐं ॿियो नंबर मुंहिंजी भेण जेका डॉक्टर शाहिदा सूमरो, 3 नंबर जेका मुंहिंजी घरवारी। इन्हनि 3 जी माना वॾी सपोर्ट आहे। शुरूआत में लव मैरिज हुई, अरेंज मैरिज हुई? अरेंज मैरिज कई, लव मैरिज किथे हो, ऐं लव सूट बि न करे न, वो कलाम भी चवंदो रहंदो आहे न अक्सर मां, मोहब्बत कर तो ले लेकिन मोहब्बत रास आहे भी। भाभी खे पसंदि अची वञे? न, हुन पहिरियां त मूंखे न ॾिठो हुयो, ॾिठो ई न हुई? न उहो ॿुधाईंदी आहे। शादी राति में हे छा थियो? उहो शादी राति जी मां घूंघट खयो त हुन चयो त जेकॾहिं मूंखे आयतल कुर्सी यादि न हुजे त मूंखे हार्ट अटैक थी वञे। या मतिलबु कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त ॿई हिक ॿिए खे ॾिसी यार वाह वाह, इहे त न थियो? मूंखे त खणी हुननि ॾिठो TV ते, हुन वक़्तु KTN ते कमु कंदा हुआसीं, त मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुंहिंजा ॾिठा हुयूं,
पहिरें धक में त हुननि मूंखे रिजेक्ट करे छॾियो, छो मुंहिंजो प्रोग्राम हलंदो हो हिकु ॾींहुं किरदार सां गॾु, जंहिंमें सोहेल विड़ा अची पेरोडी कंदो हुउमि मां सभ खां पहिरियां। ईअं कंदो हुउमि मां सभ खां पहिरियां जीअं ई असां उन्हनि जे घर पहुतासीं, हू चांहि में पापो ॿोड़े खाई रहिया हुआ। हाणे इहो जो मुंहिंजो प्रोग्राम ॾिठो, मुंहिंजी घरवारी सची मुंहिंजे भेणीअ खे चए छा ज़ुल्म कयो अथऊं मूंसां। इहो आहे हाणे जेको किनो बात जे तरीक़े सां करे पर मां मुंहिंजी दिलि जे उतारे छॾियां पॉडकास्ट। त पोइ हुनखे ॿुधायूं सभिनी बाबा कॉमेडी प्रोग्राम आहे, हुन में सोहेल विड़ा जी पेरोडी थो करे, हुन खां पोइ वतायो कंपनी हलंदो जंहिंमें मां सही कंदो हुउमि, हुन में ॾेखारियो। माफ़ करे ॻाल्हि कटाए थो, ॾाढो भलो थो करे। हिकिड़ो दफ़ो थोरो पर हिकिड़े अधु मिंट या मिंट ताईं को बि अहिड़ो वाक़ियो इन टोन में ॿुधाए। कहिड़ो वाक़ियो ॿुधायो? कुझु बि ॿुधाए इन टोन में। इन टोन में ईअं थियो जो सखर में इहो प्रोग्राम हुयो न, सखर प्रेस क्लब में, हुते सोहेल विड़ाइट साहिबु मिलियो। असां जॾहिं सोहेल विड़ाइट साहिब सां सखर प्रेस क्लब में मिलियासीं त मूंखे ॾिसी हू चवणु लॻो, आप वही हैं जो मेरी पैरोडी करते हैं? मैंने कहा जी सर मैं वही हूँ। तो उसने कहा यार खुदा को मानो इतना बड़ा पेट तो मेरा नहीं है। तो मां वेहाणो विझंदो हुन दौर में पेट वॾो ठाहिण लाइ, ऐं वरी मुश्किल सां इहो मुंहुं ठाहींदो। सो ॾाढो हिट प्रोग्राम हो, जंहिं ते अवॉर्ड बि मिलियो मूंखे बेस्ट एक्टर जो, कॉमेडी एक्टर जो। 3 दफ़ा हैट्रिक कई आहे मूं KTN अवॉर्ड शो में बेस्ट कॉमेडी एक्टर जी। अच्छा, हिकिड़ो सवाल, दिलचस्प सवाल आहे जेको मां, जहाज़ में सोराब जे भरिसां सिर्फ़ु हिकिड़ी सीट ख़ाली हुजे ऐं उन में 3 माण्हू हुन मां कंहिं हिकिड़े खे विहारणो आहे भरिसां। ठीकु आहे, 3 माण्हू आहिनि जेके इंतज़ार में आहिनि। त हाणे मां विया हिकिड़ो अलीगुल मला, ॿियो आहे गामू, ॿियो आहे असगर खोसो। कंहिंखे विहारींदुमि? विहारींदुमि मां अलीगुल मला खे विहारींदुमि। हा, छो जो उन सां मूंखे फ़ाइदो इहो थींदो, हिकु त उन सां आइडियाज़ शेयर कंदासीं, मतिलबु कंहिं प्रोग्राम ते वञूं था छा, त उहा असां डिस्कशन थी वेंदी। ऐं ॿियो इहो त हू भरिसां सफ़र में वेहण खां पोइ सुम्ही पवंदो आहे, तंग न कंदो आहे माना घणो। ऐं गामू वरी जेकॾहिं विहारींदुमि भरिसां त उहो वरी घरां ई शयूं वठी हलंदो आहे, छापर भरे हलंदो आहे, जहाज़ में बि। दुबई विया वठंदो आहे गॾु, जहाज़ में थैली गॾु हूंदसि, चिप्स, इहे टॉफ़ियूं, इहे अलाए छा छा चॉकलेट, अरे हे छा आहे, चांहि हिते मिलंदियूं छा ॼण जहाज़ में, वठो त महांगियूं आहिनि, पंहिंजूं वठी आहियूं। कोच में बि गॾु आयासीं हिकु दफ़ो शिकारपुर खां, वीडियोज़ बि ठाहियूं कोच में हलंदे, उते बि थैली सां गॾु हूंदी आहे, जंहिंमें निमको विमको सभु गॾु हूंदो आहे। पोइ मां यार सफ़र में न खाईंदो आहे इहे शयूं, मां चई न खाइजनि, इहे ज़रूरी आहिनि। अच्छा, असगर खोसो बि वरी जेकॾहिं विहारींदुमि असगर खोसो त वरी मुंहिंजो मथो चटे वेंदो, उस्ताद हे चाहे, उस्ताद हे चाहे, अबू जानी हे चाहे, अबू जानी हे कीअं कमु कंदो आहे, उहो मथो कचो करे छॾींदो आहे सभु पुछी ॻाल्हियूं। अच्छा, ज़िंदगी में तव्हां सभिनी सां सफ़र त कयो आहे, पर सभ खां घणो खिलायो सोराब खे कंहिं आहे, कहिड़े आर्टिस्ट? मतिलबु कचहरी में, गैदरिंग में थींदो आहे न, सभ खां वधीक असगर खोसे खिलायो आहे। असगर खोसे वॾो खिलायो। ऐं आम ज़िंदगी में जॾहिं असां वेंदा आहियूं ऑफ द रिकॉर्ड, उहे शयूं रिकॉर्ड ते न हूंदियूं आहिनि, पंहिंजी ज़िंदगी जूं अहिड़ियूं कहाणियूं ॿुधाईंदो आहे जेके हिन सां मसाला थिया हुआ। खिलाए असांखे दुबई में हिकु दफ़ो असांजी फ्लाइट हुई 4 वॻे सुबुह जो, असां राति जो जॾहिं सुम्हंदा त उथी न सघंदा फ्लाइट ते, वेठा आहियूं कचहरी में। पोइ हिन माना अची शुरू कई पंहिंजी जेका आहे न पढ़णु, आतम कथा छा अलाए कहिड़ा कहिड़ा किसा वरी पंहिंजा ॿुधाइणु शुरू कयईं। खिलाए असांजी किरी पिया पऊं हेठि सफ़ा। अच्छा, पुट घणा आहिनि सोराब खे? 3 पुट आहिनि। न्याणी कोन्हे? न्याणी कोन्हे। ख़्वाहिश आहे? ख़्वाहिश त आहे वॾी, मूंखे बि, मुंहिंजी घरवारी खे बि। वधीक कंहिंखे ख़्वाहिश आहे? भाभी खे? मुंहिंजी घरवारी खे वधीक ख़्वाहिश आहे। उहा चवंदी आहे धीअ हुजे का, छो जो पुट जेके आहिनि डिंगा था थियनि ॾाढा। पोइ उमेद आहे, आसरो? उमेद आहे न, अलाह में आहे, जॾहिं थिए। मतिलबु हिकिड़ो थींदो आहे न, काफ़ी माण्हू वरी ऑपरेशन कराए छॾींदा आहिनि। न, अहिड़ो कुझु बि न थियो। अहिड़ो कुझु बि न कयो? अलाह जे कुझु में हथु न विधो आहे। अच्छा, अलाह चाहे त ऑपरेशन कराए छॾियो, खणी कुझु बि कराए छॾियो। वाह। उहो चाहे त ॾेई सघे थो। अच्छा, 3 पुट आहिनि सोराब खे, पोइ उन 3 पुटनि मां सोराब सुमरो कंहिं मां नज़र ईंदो आहे? मूंखे जेको विचों पुटु आहे फैज़ान, 12 रबीउल अव्वल ते जेको ॼा, उनजो हाणे जेको लुक आहे, मुंहुं वांगुरु ईअं विच सीन ते हेयर स्टाइल रखियो आहे हुन, या फेस जे थोरी कटिंग, या नंढो आहे जेको रेहान हुनजी। फैज़ान तव्हां ते आहे? फैज़ान तक़रीबन मुंहिंजी माना माण्हू जो
चवणु आई हो पंहिंजे घर भातियुनि जो या कंहिंजो। बाक़ी उहो 2 खुटी पिया आया। न उहो वॾो वॾो जेको आहे उहो सिधो सो माउ ते वियो आहे मुहांडनि में। ओके। छो जो उहो जॾहिं पेट में हुयो त मां हुनखे चई छॾियो पंहिंजी घरवारी खे त मूंखे न ॾिस मथां मूं जहिड़ो पुटु पैदा थिए या धीअ, पंहिंजे पाण खे ॾिस आईने में घणो, उहो हुन पंहिंजे पाण खे ॾिठनि न करियो। बाक़ी विचों पुटु फैज़ान उहो माना शेप वाइज़ मुहांडनि में मूं जहिड़ो लॻंदो आहे। तव्हां हुनजा टिकटॉक ते वीडियो ॾिसंदा आहिनि, माण्हू लिखंदा आहिनि जूनियर सौराब सुमरो खे लिखंदा आहिनि सौराब सुमरो मैक्स प्रो, ईअं कुझु लाइट ईअं कुझु लिखंदा आहिनि। या नंढो आहे जेको रेहान, उहो वरी जॾहिं मां हुन जेतिरो हुयुमि हुन जहिड़ो लॻंदो हुउसि, उहो बि थोरो मूं जहिड़ो लॻंदो आहे। अच्छा, छा सवाल हो? घर में कंहिंजी वधीक हलंदी आहे? अच्छा सौराब, घर में डोमिनेट केरु आहे, भाभी आहे या सौराब? घर में डोमिनेंट उहा ई आहे, घर भात जेका आहे हुनखे विड़े विड़े साईं नंबर ई हुनजो मां होम मिनिस्टर विड़े विड़े साईं धक बक हाणे न धक बक न हणंदी आहे, नाराज़ थी वेंदी आहे थोरी थोरी ॻाल्हि ते, पोइ ज़ाहिर आहे उमिरि जो तक़ाज़ो बि आहे। ऐं भाभी नाराज़गी जो तोखे कीअं ख़बर पवंदी आहे? कॾहिं कॾहिं में माना चुप थी वेंदियूं आहिनि? हा चुप थी वेंदी आहे, या वरी ॿारनि जे थ्रू मैसेज मोकिलींदी आहे त पीउ खे चओ हाणे हे करे, हाणे पीउ खे चओ ईअं करे, पोइ मां सम्झी वेंदो आहियां नाराज़ आहे कंहिं ॻाल्हि ते। सो वरी मां बि ॿारनि जे ई थ्रू हुनखां माफ़ी बि वठंदो आहियां, बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे, मम्मीअ खे चओसि या मज़ाक पोइ कयां, मां मुंहिंजी ॻाल्हियुनि खे सीरियस न वठे, मां मज़ाक में ई चई वेंदो आहियां। पोइ उहो चवंदी आहे अॻिले जी बेइज़ती थिए त थिए थो, ईअं बसि मज़ाक आहे, तव्हांखे मज़ाक सोचंदी आहे। डोमिनेंट हुननि जी हुजणु खपे त सुठो आहे, जेका घरवारी आहे न ज़ाल, छो जो हिन वक़्त ताईं मूंखे जेको हुन छिके रखियो आहे न, उन ई छिके रखियो आहे, घणो कंट्रोल कयो अथई माना। शक वक करे? शक त हाणे ज़ाहिर आहे जंहिंजो नालो ज़ाल उहा शक पई कंदी, हालांकि मां चवंदो आहियां हाणे हिन उमिरि में छा शक करे, जेको जवानी में तूं मिली कोन असां सां, असांखे ख़बर पवे या पोइ, जॾहिं अॼु खां 20-25 साल पहिरियां जेके असां जूं आराम पायूं। अच्छा हाणे हे त मे बि भाभी खे न ॾेखारींदासीं इहे पॉडकास्ट, फ्लर्ट कयो ॿियनि माइंड सां? फील्ड में त काफ़ी आर्टिस्ट तव्हां या खोड़नि मुआशिरे में खोड़ फ्लर्ट जी कोशिशि ॾाढी कई पर थियो ई न मूंखां, माना मुंहिंजी ॻाल्हियुनि खे सीरियस ई न पिया वठनि। अॻियो माण्हू सीरियस आहे ऐं छोकिरी सीरियस न थींदी, उहो मज़ाक में ॻाल्हि ॿुधाए चवंदी अच्छा ठीकु आहे मज़ाक कंदो, वरी जेकॾहिं काई सीरियस बि मतिलबु कॉन्फिडेंस सां इहो वॾो मसइलो आहे त जेकॾहिं उहो कंहिं लेडी खे प्रपोज़ थो करे त उहा सीरियस न थींदी, मज़ाक थो करे, उहो असां सां ख़ासि करे इहो मसइलो आहे न। त हालांकि असांजा सीनियर जेके रहिया आहिनि, रंगीला साहिबु ॾिसो केतिरियूं शादियूं कयूं न, या उस्ताद उमर शरीफ़ 2-3 शादियूं कयूं, त ईअं त तव्हां बि त शादी कई आहे न? शादी मां त हिकिड़ी कई। उहो फ्लर्ट माना वरी उहो कंदा बि आहियूं त माना उहो रिप्लाए न मिलंदो आहे, उहो कयो आहे इलाही दफ़ा, इहो इंकिशाफ़ कयां थो मां, फ्लर्ट कंदा रहंदा आहियूं घणो, हाणे नथो थिए, हाणे वरी अंकल चई जान थी छॾाइनि, अंकल चई जान थी छॾाइनि। हा उमिरि बि त थी वई आहे माशाल्लाह, हाणे मथे साल 2026 में मां 50। अहिड़ी कहिड़ी आर्टिस्ट आहे जेका मतिलबु तव्हां जंहिंसां ख़्वाहिश रखी हुजे हिन सां मां कमु कयो? तक़रीबन सभिनी आर्टिस्ट फीमेल आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि सां कमु कयो आहे गॾु। न ख़्वाहिश यार हिन सां वधीक कमु कयो? अहिड़ी का फीमेल आर्टिस्ट मुंहिंजे ख़्याल में न आहे, कॉमेडी हिकु त असां फीमेल आर्टिस्ट आहिनि। अच्छा भला अहिड़ी का आर्टिस्ट आहे जंहिंसां दिलि ई न चवे हिन सां कमु ई न कयो? न अहिड़ी का आर्टिस्ट न आहे, अहिड़ा मेल आर्टिस्ट घणा आहिनि, मेल आर्टिस्ट घणा आहिनि जंहिंसां दिलि ई न चवंदी आहे त कमु कजे दिलि सां, छो जो एक्शन जो रिएक्शन हूंदो आहे न। मसलन रिएक्टर असां माण्हू आहिनि ई कोन अहिड़ा। मसलन केरु? जीअं हाणे हिकिड़ो आहे शिकारपुर जो आहे आर्टिस्ट, त खणी न चऊं हुनखे, गामू जो शागिर्दु आहे पप्पू परदेसी, माना उहो ज़ोरी ज़बरदस्ती माना आर्टिस्ट थो थिए, एक्टर थो थिए हरूभरू, मसनूइयत ॻाल्हि ठहे न ठहे, माना हुनखे अचे न अचे काई ॻाल्हि बसि कंदो आहे, उन सां दिलि न चवे, माण्हू ॾिसी करे ई चवंदो सम्झायो सुठे नमूने, तव्हां सीनियर आहियो। मां चवंदो आहियां यार वॾो किनो आहे, छो जो ॾिसो न इहा हिकिड़ी कुदरती ॾात हूंदी आहे, कंहिं कंहिं में झलक हूंदी आहे, उहा हुन सां कमु कंदे मज़ो बि ईंदो आहे, या उहो रिएक्टर सुठो हूंदो आहे, एक्टर सुठो न हुजे, रिएक्टर त हुजे, रिएक्ट त करे हुन शइ ते, रिएक्टर ई न आहे। अच्छा मेल में ॿिया कहिड़ा आर्टिस्ट आहिनि जिन सां तव्हांजी दिलि चवंदी आहे त कमु करण यार हीउ ॾाढो सुठो कमु करणु? हिन सां मेल सां त हाणे ज़ाहिर आहे अलीगुल मल्हा सां पुराणी जोड़ी बि आहे, हुन सां गॾु कमु कंदे मज़ो इन करे ईंदो आहे जो हुनखे ख़बर हूंदी आहे त मां जंहिं जॻह ते सुवालु पुछियो आहे या जेको पतो मां आयो आहे जवाबु छा थींदो, टाइमिंग मैच थींदी आहे। ऐं असगर खोसो आहे, असगर खोसो सां बि स्टेज ते केतिरा ई दफ़ा शोज़ कया आहिनि, या तव्हां आहियो त इन में छा हूंदो आहे, जीअं न
हॉकी राउंड में न हिक ॿिए खे पास ॾींदा आहिनि, हा। बॉल ॾींदा वठंदा आहिनि त ॾींदा वठंदा आहिनि, गोल थी वेंदो आहे। ईअं उन्हनि में अगरि न हुजे न इहा शइ त टीम खटी न सघे न, उन सां गॾु कमु कंदे मज़ो ईंदो। अच्छा, गामू जी ॿ ॻाल्हियूं पुछंदोमांव। हिकिड़ी सुठी ॻाल्हि पुछंदोमांव कहिड़ी अथव, ऐं ॿी हुनजी गंदी ॻाल्हि पुछंदुमि त कहिड़ी अथसि। त सभ खां पहिरियों सुठी ॻाल्हि गामू में सुठी कहिड़ी ॻाल्हि अथसि? गामू जी सुठी ॻाल्हि इहा आहे जो उहो जीअं आहे तीअं आहे। इहा सुठी जीअं ॻाल्हि। सच सरमस चयो न, मां जो ई आहियां सो ई आहियां। जीअं ऑफ द रिकॉर्ड आहे उअं ई ऑन द रिकॉर्ड आहे, उअं ई ऑन कैमरा आहे उअं ई ऑफ कैमरा आहे। ऐं उनजी सुठी ॻाल्हि इहा बि आहे जो सच ॻाल्हाईंदो आहे। हा। छा बि हुजे सच ॻाल्हाए ॾींदो आहे, केरु बि हुजे। पंहिंजी मां ईअं सम्झां थो वालिद साहिबु जेको मरो हूंदो हुनखे बि सच ॿुधाए ॾींदो, ऐं ॿाहिरनि सां वॾनि सां बि सच ॻाल्हि ते माना बीह रहंदो आहे। इन ॻाल्हि इहा आहे जेका तव्हां ॿुधाई बुझे वारी, मूंखे बि इहा ॻाल्हि न वणंदी आहे। यार न कर इहो ॻाल्हि, चवंदो मां तोखे थोरो थोरो मां हेॾे भितिके थो ॾियां। अरे भितिके त ॾियां थो, माना इनडायरेक्टली आहे न। जीअं हिकिड़ो मुंहिंजी वीडियो बि तव्हां ॾिठी, ॾाढी पसंदि आई, जेको आईने में चवंदो आहे आईने में बुझो ॾियां, माना आईने में बि ॾियां तोखे रिफ्लेक्ट करे लॻे। पोइ बैक साइड इहो असल में हिकिड़ो दोस्त आहे, हुनजो नालो आहे शाहिद। उहो मूंसां हुन ॾींहुं मिलियो, उन क्लेम कयो, ओ भाईजान, उहो बि ईअं ॻाल्हाईंदो आहे, इहो जेको गामू भित खे भुचा ॾींदो आहे इहो मुंहिंजी शइ आहे। अच्छा, यार, त ॻाल्हाए वियो थो इहो। मां चयो हाणे त मशहूरु थी वियो आहे, किथे तो ख़बर पवंदी आहे काथूं जी शइ आहे। जीअं हाणे अलीगुल जो डायलॉग भले वारो, त इहो अब्दुल्ला मल्लाह जो हुयो डायलॉग, स्किट जेको आहे। इहो अलीगुल ॿुधायो। हा, अलीगुल पंहिंजे लाइ इंटरव्यू में ॿुधायो आहे। उहो ॿ स्किट खणी आयो, चए हिकिड़ो तूं कर, हिकिड़ो मां कयां। उहो भले वारो, हुन चयोसि इहो भले वारो मां रखां थो, जो मां हिनखे सीरीज़ करे हलाईंदुमि। इहो कैरेक्टर भले वारो, नालो ई हुनजो भले हुयो। ईअं ई थींदो आहे। हाणे खणी अब्दुल्ला मल्लाह केॾो बि चवे, पर हाणे हुनजो हिट थी वियो आहे उर्दू मीडिया में, यारे का ॾेई वर्षे। थी सघे थो शायदि जेको इहो इनडायरेक्टली बुझो ॾिए थो, जेको इहो हुन एडॉप्ट कयो हुजे हुतां गामू। ऐं हुनजी ख़राबु ॻाल्हि हिकु त इहा आहे बुझो ॾियण वारी। ॿियो ख़राबु ॻाल्हि इहा आहे हुनजी त स्क्रिप्ट ते न हलंदो आहे। माना उहो चवंदो मूंखे छॾे ॾियो, बसि सिचुएशन ॿुधाए, बाबा स्क्रिप्ट जेको लिखियो आहे असां हिकिड़ो क्रिएट कई आहे शइ। अलीगुल जी हिकिड़ी सुठी ॻाल्हि ऐं हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि, दिलि खोले उहो त मां पहिरियां बि ॿुधायो तव्हां। सुठी ॻाल्हि कहिड़ी अथसि? केरु वेहंदो कुर्सी ते जेको तव्हां प्रोग्राम कंदा हुन में बि इहो मां ॿुधायो। सुठी ॻाल्हि इहा आहे जो हू माना सिंसियर आहे, दोस्ती में या कंहिंसां बि सिंसियर हूंदो आहे, जंहिंसां बि कमु कंदो आहे सिंसियर थी कमु कंदो आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं ख़राबु ॻाल्हि इहा आहे जॾहिं हुन खां पुछो त किथे आहे, चवंदा सोले ॿुधाईंदो न आहे त किथे आहे एग्ज़ैक्ट। बाबा तूं कंहिं हल शूट ते आहे, चओ न मां उर्दू ड्रामे जी शूट ते आहे, असांजा डायरेक्टर खे फ़ोन करे चवंदा हिनखे कट, या किथे दावत ते वञे थो असां चवंदा हिनखे दावत छो ॾिनी अथव, हे छो थो अचे, जिते हुजे माण्हू ॿुधाए। वरी चवंदा सोले हा तूं ॻाल्हि कर, छा कमु आहे। इहा ॻाल्हि मां ॿुधाईंदो न आहे त मां एग्ज़ैक्ट किथे आहियां। ऐं वाहिद रज़ा तमामु सुठो असांजो, वाहिद रज़ा सुठो नेचुरल एक्टर, फर्स्ट क्लास आर्टिस्ट आहे। वाहिद रज़ा सां भला घटि कमु थिए पियो तव्हांजो? वाहिद पाण नथो करे, असल में उहो बिज़ी थी वियो आहे, शायदि ड्यूटी बि करे थो। वाहिद रज़ा में कहिड़ी क्वालिटी आहे जेका तव्हांखे वधीक सुठी? वाहिद रज़ा जी क्वालिटी ॾाढी सुठी इहा आहे त हिकु नेचुरल एक्टर आहे। उहो स्क्रिप्ट ते हलंदो बाक़ाइदे, ऐं कैरेक्टर खे सम्झंदो त हे कैरेक्टर मूंखे कीअं करिणो आहे, कहिड़े तरीक़े सां। जेकॾहिं न ईंदे सम्झ में ॻाल्हि त पुछंदो, इहा सुठी ॻाल्हि हुनखे पुछंदो आहे, यार हीउ ॿुधायो थोरो हीउ कीअं थींदो, या हीउ डायलॉग हीउ सही आहे या न आहे, सिंधी जे हवाले सां बि त हीअ सिंधी सही आहे, हीअ लफ़्ज़ सही आहे न, इहो सुठी ॻाल्हि आहे। ख़राबु ॻाल्हि हुनजी इहा आहे जो उहो टाइम नथो ॾिए वाहिद रज़ा जी। जॾहिं पुछे त कॾहिं ॻोठो महिमान आया आहिनि, कॾहिं कंहिं महिमान सां किथे आहे, कॾहिं वरी कंहिं कबाड़ खाने ते बीठो आहे, छो जो हे एंटीक शयूं वठण जो शौक़ीन आहे वॾो। जॾहिं बि रिकॉर्डिंग रखूं या चऊं यार मां त होॾे सदर निकितल आहियां, यार मां त होॾे वियल आहियां, यार महिमान आया आहिनि ॻोठ खां, टाइम घटि थो ॾिए सोशल मीडिया जे ख़ासि। अच्छा सुराब, थैंक यू सो मच। सच ॻाल्हि इहा आहे त नाज़रीन जंहिं लेवल जी शख़्सियत मुंहिंजे साम्हूं हुई, सुराब सुमरो, ही टाइम जेको आहे अधु कलाकु इहो तमामु थोरो आहे जेतिरा सवाल पुछी सघियुसि, पर हिननि खां सवाल पुछण लाइ असांखे काफ़ी महीना खपनि, छो त हिननि खे खोटण में अञा बि वधीक मज़ो ईंदो आहे। ऐं हे बि बेबाक क़िस्म जो माण्हू आहे, असांजो दोस्त आहे, पर ईअं बाबा वॾो बेबाक असां चवंदा आहियूं त जेको बि दिलि में ईंदो अथसि चई ॾींदो आहे। काफ़ी माण्हू हिनखे रूट्स ॾींदा आहिनि, पर हिन जी दिलि में अहिड़ी का बि ॻाल्हि न हूंदी आहे, ईअं न बाबा? जेका ॻाल्हि आहे रूट न करे सम्झाइण जो मुंहिंजो चेहरो जेको आहे सपाट चेहरो आहे, माना चुप करे वेठो हूंदो आहे। सदर में मिलनि ई था ॿ टे जो चेंज थो नथो करे, छा मूड चेहरा मिलंदा पर मास्क था मिलनि न। उहे कासिर नवाज़ी शाइरी आहे न, हर शख़्स जे चेहरे जे मथां चेहरो चढ़ियल आहे, ॾेई वेंदो दगा निरड़ ते कंहिं न लिखियल आहे। वेंदे वेंदे छा चवंदो?
चहिरो ॿियो चाहण ईंदो ई न आहे मथां, जीअं आहियां सो आहियां बसि। वेंदे वेंदे सोराब असां वेंदे वेंदे बसि इहो ई चवंदुसि त कंहिंखे छा को पैगाम, का ॻाल्हि, का सलाह, को मशवरो। ओम शांति ओम फिल्म ॾिठी आहे न तव्हां? हुन में शाहरुख खान जेको हुनखे चवंदो आहे त हमारी लाइनें क्या है इस फिल्म के सीन में, हो चवंदो आहे भागो भागो। मां बि इहो ई चवंदुमि सिंध जे नौजवाननि खे त भागो, जेतिरो थी सघे हितां भॼो। स्किल्स तव्हां वटि आहिनि जेकॾहिं त भॼो, निकिरो, ॿाहिरि निकिरो। हिते न कंहिं फनकार जो क़दुरु आहे, न कंहिं हुनरमंद जो क़दुरु आहे, न ई कंहिं सुठे पढ़ियल लिखियल माण्हू जो क़दुरु आहे। इन करे जेतिरो थी सघेव हितां ॿाहिरि भॼो। पर जेकॾहिं मिसाल आहे हिननि खे ईअं चइजे में बि माना मां मथां ग़लति हुजां त भॼन खां बहितर आहे त वेही करे विड़ो विड़ो, पंहिंजे फन सां विड़ो, पंहिंजे इख़लाक़ सां विड़ो, पर विड़ो, पर पुरमुन थी करे बि विड़ो। विड़ो ताकी साईं, पोइ असांजो हितां हलिया वञूं त पोइ वरी ॿिया माण्हू अचे। विड़ो त पोइ हथ सां माराइणो आहे न उन्हनि खे, त छो जो विड़ंदा त विड़ंदे विड़ंदे माराए वेंदा। नथो चवां विड़ो, फन सां विड़ो, फन सां, फन जे ज़रिए विड़ो, या कहिड़े बि तरीक़े सां, या पंहिंजे लिखण जे ज़रिए, कलम जे ज़रिए विड़ो, पर हुन हड़ास कुझु थिए कोन थो। इन करे छा करे माण्हू केसि ताईं विड़े, हिन सिस्टम सां केसि ताईं विड़े। असांखे चवंदा त साईं तव्हां जेको आहे सो हिते सुठा सुठा दिमाग़ आहिनि, उहे ॿाहिरि हलिया वेंदा त पोइ हिते केरु बचंदो? हिते उहे ई बचंदा जेके अॿोझ माण्हू आहिनि, जेके बिरयानी प्लेट ते वोट बि ॾेई था छॾनि। उहे ई बचंदा, उहे ईअं पीसजंदा पिया जेसि ताईं हुन में शऊर न ईंदो। हुनखे शऊर ॾेई थकिजी पिया आहियूं। बाबा उथो, निकिरो ॿाहिरि, कुझु उथो, ॿाहिरि मुल्क निकिरो। 1.5 कलाक जी फ्लाइट आहे, तव्हां दुबई वञी करे ॾिसो, असांजा सिंधी हितां वञनि था, सभु उहे गज़ वांगुरु सिधा आहिनि हुते, हिते न आहिनि। हिते रही करे उहे ई माण्हू सिग्नल ते उहे नथा बीहनि, रॉन्ग साइड उहे था अचनि। माना जेको उबतो कमु आहिनि उहे सभु हिते कनि था खुलियाम। ॿाहिरि मुल्क में वञनि था जॾहिं त उहे सभु सिधा था थी वञनि हुते, वरी जॾहिं हिते अचनि था त वरी ओड़ा थी वञनि हितां जहिड़ा। अड़े बाबा उतां जा जेके तव्हां एडॉप्ट करे चवनि उहे शयूं हिते उन इम्प्लीमेंटेशन कयो, उन ते नथा कनि। चवंदा साईं जहिड़ो देश तहिड़ो वेस। त पंहिंजे देश खे पाण ठाहियो सुठो, नथा ठाहे सघो, कोशिशि कयो, कोशिशि कामयाबु न थी वञे त पोइ ॿाहिरि मुल्क आहे। तमामु वॾी महिरबानी सोराब सूमरो अॼु असांजे पॉडकास्ट में मौजूदु हुया। ऐं आख़िरी जेको पैगाम वारी कैफ़ियत में जॾहिं सोराब खे ॾिठोसीं त मूंखे लॻो त हीअ बि काफ़ी पीड़ा में आहे, तकलीफ़ में आहे। हिन सोसाइटी, हिन मुआशिरे में जेके बिगाड़ अचनि था या जेके ला क़ानूनियत आहे, त इहा सोराब खे बि तंग करे थी, जेका तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था उनजी कैफ़ियत मां। नाज़रीन, हैदर क़ादरी जो अॼु पॉडकास्ट जेको सोराब सूमरे सां गॾु हुयो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। वरी नेक्स्ट मां अहिड़ी बहितरीनु कंहिं शख़्सियत सां, या तव्हां जंहिंखे रिकमेंड कयो, तव्हां कंहिंखे ॾिसणु चाहियो था मुंहिंजे पॉडकास्ट में, त उनजो नालो ज़रूरु शेयर करियो। हैदर क़ादरी सोराब सूमरे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।